أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أهل الكتاب لا تغلوا في دينكم ولا تقولوا على الله إلا الحق إنما المسيح عيسى ابن مريم رسول الله وكلمته ألقاها إلى مريم وروح منه فآمنوا بالله ورسله ولا تقولوا ثلاثة انتهوا خيرا لكم إنما الله إله واحد سبحانه أن يكون له ولد له ما في السماوات وما في الأرض وكفى بالله وكيلا. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तमाम असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तमाम असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। सिपारो 6 सूरत निसा आयत नंबर 171 तिलावत कई वई। अल्लाह तबारक व ताला इन्हनि आयतुनि जे अंदरि नसरानियुनि जे दीन जे अंदरि जेको वाधारो हो जंहिंखे अरबीअ में ग़ुलूव चइबो आहे उन जो बयानु फरमायो आहे। यकीनन अव्हांखे यादि हूंदो त इन खां पहिरियां गुज़िरियल रुकू में अल्लाह तबारक व ताला यहूदियुनि जे अक़ीदे जूं ख़बासतूं बयानु फरमायूं हुयूं। पोइ अहिड़ी ई तरह सां नसरानियुनि जे अक़ीदे में बि कुझु ख़राबियूं हुयूं जेके हद खां वधीक वाधारियूं उन्हनि जूं पंहिंजूं ठहियल शयूं हुयूं जिन खे हुननि दीन ऐं मज़हब बनाए छॾियो हो। अल्लाह तबारक व ताला अॼोकिन आयतुनि जे ज़रिए सां इन्हनि नसरानियुनि सां मुख़ातब आहे। फरमाई या अहलल किताब ला तग़लू फी दीनिकुम, ए नसरानियो, नसरानियुनि खे बि अहले किताब सॾिबो आहे छो त उन्हनि ॾांहुं बि पैगम्बर ईसा अलैहिस्सलाम हो। ईसा अलैहिस्सलाम जे मथां बि इंजील आसमानी किताब नाज़िल थियल हो ऐं होॾां यहूदियुनि जे पैगम्बर मूसा अलैहिस्सलाम आयल हो, उन जे मथां बि तौरात नाज़िल थियल हो। पोइ इन्हनि ॿिन्हिनि क़ौमुनि खे क़ुर पाक वक़फ़े वक़फ़े सां जॾहिं मुख़ातब थी करे सॾियो आहे तॾहिं या अहलल किताब जो लफ़्ज़ चयो आहे, ए किताब वारो, छो त इहे ॿई क़ौमूं अहिड़ियूं हुयूं जिन खे आसमान खां किताब पैगम्बर जे ज़रिए मिलियल हो। पोइ जिथे या अहलल किताब मां यहूदी मुराद हूंदा आहिनि उते हदीस पाक उते वाज़िह कंदी आहे त हिन मां मुराद हुई आहिनि ऐं ख़बासतूं यहूदियुनि जूं बयानु थींदियूं आहिनि। जिते या अहलल किताब मां नसरानी मुराद हूंदा उते नसरानियुनि जे अक़ीदे खे बयानु कबो जंहिंमां सम्झ में अची वेंदो त हिते अक़ीदे मां या अहलल किताब जे लफ़्ज़ मां मुराद नसरानी आहिनि। त हिते बि अल्लाह तबारक व ताला नसरानियुनि सां मुख़ातब थी करे या अहलल किताब जो लफ़्ज़ फरमायो। फरमाई ला तग़लू फी दीनिकुम, पंहिंजे दीन में हद खां तजावुज़ न कयो, हद खां न टपो। वाधारियूं शयूं पंहिंजो हथ जूं ठहियल दीन में वाधारो करे वधाए करे पोइ उनखे दीन था चओ, इहो दीन कोन्हे। हाणे सम्झण जे लाइ कुझु थोरी आयत जी तशरीह ऐं वज़ाहत थी पवे त जीअं आयत जो तर्जुमो आसानी सां सम्झ में अचे। इन्हनि नसरानियुनि जे अक़ीदे में ख़ुसूसन जेके नसारा जेके सॾिबा आहिनि नसारा, इन नसारा जे क़ौम माण्हुनि जे अंदरि 3 ग्रुप हुआ, 3 फ़िरका हुआ। हिकिड़ो फ़िरको ईसा अलैहिस्सलाम के निज खुदा मञींदो। ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि खुदा है। अरे वाह, कीअं?
चई चरिया बिना पीउ जे माउ जे पेट मां ॼमण का मामूली ॻाल्हि आहे छा? पोइ ख़ुदा कीअं चयो हिनखे तव्हां? चई आसमान खां वॾी मुश्किल सां त ज़मीन ते आयो आहे, न त इहो ख़ुदा ज़मीन ते ज़ाहिर ई कोन थींदो आहे। हिकिड़नि जो अक़ीदो अहिड़ो, ख़ुदा आहे वॾी मुश्किल सां आसमान खां ज़मीन ते पहुतो आहे, हिकिड़नि जो अक़ीदो इहो। ॿियनि जो अक़ीदो वरी नसराननि मां इहो त अड़े चरिया सिधो सो ख़ुदा न आहे, ख़ुदा जो पुटु आहे। ॿियो ग्रुप वरी ईअं चवंदो ख़ुदा जो पुटु आहे। अड़े चरिया ख़ुदा लम यलिद वलम यूलद ज़ाता कीअं चयो ख़ुदा जो पुटु आहे? पोइ चवंदा हा त भला हूअं बिना मुड़ुस जे कंहिं औरत खे ॿारु थींदो? यार अॼु ताईं न थियो आहे। चइबो हिनखे मरियम खे कीअं थियो? अॼु ताईं जो थियो आहे त तंहिंजी माना नऊज़ बिल्ला तो मथां ते अलाह ताला मां थियो, अलाह ताला जो पुटु आहे। हाणे नऊज़ बिल्ला अलाह तबारक व तआला खे घरवारी जी ज़रूरत हुई, जंहिं पुटु ॼमियो, हाणे तो मथूं वेठा हाणे अक़ीदो था ठाहिनि। ॿिए ग्रुप खणी ईअं चयो त अलाह ताला सिधो सो ख़ुदा न आहे बल्कि ख़ुदा जो पुटु आहे। टियों ग्रुप हुननि जो इहो हो जंहिंजो नज़रियो ई अजीब हो, तसलीस जो सालिसो सलासा, टिनि शयुनि खे गॾाए करे चवंदा इहे टिनि शयुनि जो मजमूओ हिकु ख़ुदा आहे। जीअं मिसाल तौर ते हीअ टेबल लफ़्ज़ हिकिड़ो आहे, टेबल हिकु शइ आहे टेबल, पर ठहियल सिर्फ़ु हिन फटे मां न आहे। इन में बायूं बि आहिनि, पाया बि आहिनि, ऐं हीअ पटी बि आहे, फटो बि आहे। इन समूरियुनि शयुनि खे गॾाए करे चवंदा आहियूं त इहा डेस्क आहे, टेबल आहे। या इहा कमीज़ आहे, इन में सिर्फ़ु कपिड़ो कोन्हे, फॉर्म बि अंदरि हिन में लॻल आहे, शेरवानीअ में पटीअ में बटण बि लॻल आहिनि, इहे सभु हिन जो हिसो आहिनि। इन सभिनी खे गॾाए चइबो इहा कमीज़ आहे। हे इंसानु माण्हू जेको आहे, नालो हिकिड़ो आहे माण्हू, पर हिन में शइ हिकिड़ी कान्हे। गोश्त बि आहे, चमड़ी बि आहे, हॾो बि आहे, वार बि आहिनि, ॾंद बि आहिनि, कन, नकु, सभु शयूं हिन में गॾे करे समूरे जो नालो मशींदे जो नालो आहे हे इंसानु। हुननि बि ईअं चयो त बाबा टे शयूं आहिनि, उन्हनि टिनिनि खे गॾाए करे ख़ुदा चइबो आहे। टे भला कहिड़ियूं टे? हिकिड़नि चयो त पीउ पुटु मां मरियम। अब पीउ कहिड़ो? नऊज़ बिल्ला अल्लाह, न त मरियम जो मुड़ुसु त कोन हो, किथां आयो उनखे ॿार? नऊज़ बिल्ला। चयूं त पीउ अलाह ताला ॾे निस्बत कयूं, पुटु ईसा अलैहिस्सलाम ऐं मरियम, बसि इहे टे गॾे करे इहे टई हिकु ख़ुदा आहिनि। टई गॾायो बसि इहो ख़ुदा आहिनि। पोइ उन्हनि टिनि मां ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा जो हिकिड़ो जुज़ थियो, हिकिड़ो टुकड़ो खणी चऊं। जीअं हिकिड़े माण्हूअ जी बांह अलॻि पई हुजे, पोइ कोई माण्हू चए त वाह हे माण्हू आहे, अड़े चरिया माण्हू कोन्हे, माण्हूअ जी बांह आहे। ॿियो वरी चएसि चरिया चइबो त हिनखे बि माण्हू ई न, माण्हू न आहे, माण्हूअ जो हिसो त आहे। पोइ हुते बि ईअं चयूं ख़ुदा न आहे, ख़ुदा जो हिसो त आहे न, जुज़ अरबीअ में चइबो आहे हुनखे, जुज़। चयूं त सालिसु सलासा टिनि मां टियों आहे, टिनि शयुनि खे गॾे ख़ुदा चयूं, उन्हनि टिनि मां हिकिड़ो ख़ुदा जो जुज़ आहे। वरी इन तबिके में हिकिड़ो ॿियो तबिको हो जेके चवंदा हा त सालिसु सलासा जो मतिलबु पीउ पुटु मरियम, ईअं न चरिया, बल्कि पीउ पुटु रूहुल कुदुस, माना रूहुल कुदुस माना जिब्राइल अलैहिस्सलाम। अड़े जिब्राइल अलैहिस्सलाम वरी कीअं मुराद वरिती तव्हां? चई अलाह साईं सिधो सो थोरो ई आयो, जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए इहो ॾिनो। हाणे जिब्राइल अलैहिस्सलाम खे माना पीउ करार ॾिनो, जिब्राइल अलैहिस्सलाम पीउ थियो, नऊज़ बिल्ला। अहिड़ी तरह सां उन्हनि जा इहे ग़लति अक़ीदा हुआ। हिकु ई क़ौम नसरानियत जे अंदरि एतिरा फ़िरका, एतिरा ग्रुप जंहिंजो नज़रियो अलॻि अलॻि हो। इन्हनि खां पहिरियां त यहूदियुनि त नऊज़ बिल्ला ईसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला जो पैगंबर तस्लीम ई कोन कयो। कोई चवनि पिया ईसा अलैहिस्सलाम ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला नऊज़ बिल्ला चवंदा हा त यहूदी चवंदा हा त इहे पैगंबर कोन्हनि। पोइ हाणे अलाह तबारक व तआला उन्हनि जे इन्हनि अक़ीदनि खे मद्देनज़र रखंदे अलाह ताला फरमायो या अहल किताब, ए नसरानियो, ला तग़लू फी दीनिकुम, पंहिंजे दीन में वाधारो न कयो। साईं कहिड़ो वाधारो? फरमायो वला तक़ूलू अलल्लाहि इल्लल हक़,
अल्लाह ताला ते हक़ ऐं सच जे ॻाल्हि खां सवाइ फज़ूल ॻाल्हि न मड़ियो। हक़ ऐं सच जी ॻाल्हि कयो त वहदहू ला शरीक ज़ात आहे, न कंहिं मां ॼायो आहे, न उन मां केरु ॼमंदो, न ॼायो आहे, न पाण ॼायो आहे, न उन मां केरु ॼायो आहे अॼु ताईं, न के ॼमंदो। हुनखे औलाद जी, घर वारे जी, कंहिं बि शइ जी ज़रूरत ई कान्हे। लम यलिद वलम यूलद ज़ात आहे, अल्लाहु समद ज़ात आहे। तॾहिं फरमाई ला तक़ूलू अलल्लाहि इल्लल हक़, हक़ ऐं सची ॻाल्हि खां सवाइ अल्लाह ताला ते हरू भरू ॻाल्हियूं न मड़ियो। जो चयूं त पुटु आहे ख़ुदा ताला जो ईसा अलैहिस्सलाम, या नऊज़ बिल्लाह चयूं हिकिड़नि त ख़ुदा आहे। इन्नमल मसीह ईसा इब्नु मरियम रसूलुल्लाह। साईं पोइ हाणे तव्हां ॿुधायो भला, हिननि खे त तव्हां नसराननि खे झलियो त मां अल्लाह ताला ते हक़ सच जी ॻाल्हि खां सवाइ ॿी ॻाल्हि मनसूब न कयो। पोइ तव्हां ॿुधायो भला ईसा अलैहिस्सलाम केरु आहे? अल्लाह से फरमायो इन्नमल मसीह ईसा इब्नु मरियम, इहो जेको मसीह ईसा आहे न, इहो मरियम जो पुटु आहे। हिकिड़ी ॻाल्हि, अल्लाह ताला नऊज़ बिल्लाह पंहिंजी निस्बत कटे छॾी त मुंहिंजो पुटु कोन्हे, मरियम जो पुटु आहे। ॿियो भला रसूलुल्लाह, अल्लाह जो पैगंबर आहे। ॿ ॻाल्हियूं। टी फरमाई व कलिमतुहु अलक़ाहा इला मरियम व रूहुम मिन, ईसा मरियम जो पुटु आहे अलैहिस्सलातु वस्सलाम, अल्लाह जो रसूल आहे ऐं अल्लाह जो कलमो आहे हिकु। कलिमतुहु, अल्लाह जो कलमो हिकु आहे, कुन, इहो कलमो आहे, लफ़्ज़ कलमो कुन जो आहे, बसि इहो कलमो। व कलिमतुहु, साईं अल्लाह जो कलमो छा मतिलबु? अलक़ाहा इला मरियम व रूहुम मिन, जंहिं कलमे खे अल्लाह तबारक व तआला जिब्रील अलैहिस्सलाम जे ज़रिए बीबी मरियम ताईं पहुचायो। व रूहुम मिन, ऐं अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां रूह आहे, माना फूक आहे हिकिड़े क़िस्म जी फूक। हाणे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे बीबी मरियम पाक दामन औरत, पाक दामन घराणे में पली, वॾी निस्बत सां अल्लाह तबारक व तआला, तव्हां सूरत मरियम सूरत आल इमरान में ॿुधो त कीअं इमरान जी घरवारी बास पई बासे त पुटु ॼमंदो त बैतुल मुक़द्दस जो मुजावर बनाईंदसि, पर ॼमी पई छोकिरी, दुआऊं पई घुरे रब साईं, छोकिरो छोकिरो पई घुरां, छोकिरी ॼमी पई, छोकिरो छोकिरीअ जहिड़ो त कोन थींदो, या छोकिरी छोकिरे जहिड़ी त कोन थींदी। हुकुम थियो त अल्लाह जे नाले ते बासियो ई ॾई आहे, आई जो बैतुल मुक़द्दस में खणी त बाबा अल्लाह जे नाले ते ॿार बासियल आहे, वठो, केरु वठे केरु वठे, सभिनी चयो मूंखे ॾे मूंखे ॾे, मां पालिया कुण खे खणी विधऊं। उन वक़्तु हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम बि कुण उन जे नाले ते पियो, उनखे मिली इहा नंढड़ी ॿारड़ी, नंढड़ो ॿारु मासूम उनखे मिलियो, पैगंबर खे, पैगंबर उनजे तातण जे लाइ खणी आयो। पैगंबर जे घर में हिन नंढड़ीअ जी मासी हुई, माना मासी पई भाणेजीअ खे पाले पैगंबर जे घर में। वॾड़ी थींदी वई अलॻि कमरे में, ख़ुदा जे तरफ़ खां जो मिलियल ॿार हो, अलॻि कमरे में रखी करे पाण हलियो वेंदो पंहिंजा कमकार करे, मोटी अचे त वरी हुन जा ॾाढो ताज़ा फल फ्रूट ॾिसी करे चईसि त मरियम हीअ किथां आंदई? चईसि इहे अल्लाह ताला जी तरफ़ खां। अन्ना लॻी या मरियम अन्ना लॻी हाज़ा, क़ालत हुव मिन इंदिल्लाह, अल्लाह ताला जी तरफ़ खां। ईअं अल्लाह ताला इनखे पालियो, किथे बास पई बासे मां, किथे बैतुल मुक़द्दस जे पैगंबर जे हथ में अची करे पालण जे लाइ मिली, कीअं कमरे में बंदि हिफ़ाज़त सां पलजी जवान थी, वरी कीअं अल्लाह ताला जिब्रील अलैहिस्सलाम खे हाणे मोकिले थो। रिवायत जे अंदरि हिकिड़ीअ में ईंदो आहे बीबी मरियम हिकिड़े दफ़े गुस्ल पई करे, गुस्ल जीअं औरतुनि खे माहवारी ईंदी आहे या पलीताई थींदी आहे पोइ पाकाईद लाइ गुस्ल कंदियूं, हिकु दफ़े गुस्ल पई करे, चौदीवारीअ में महफ़ूज़ चादर में ढकियल गुस्ल पई करे, जिब्रील अलैहिस्सलाम दरवाज़े ते पहुतो, ॾकी वई, हया वारे अंदाज़ में औरत सॾु जो, छो त ॾकी वई न पई ॻाल्हाए। चईसि घबराए न, मां अल्लाह ताला जो मलाइक आहियां। कीअं आयो आहियां? अल्लाह ताला मूंखे तोॾे मोकिलियो आहे, हुकुम कर, तोखे अल्लाह ताला पुट जो औलाद ॾियणु थो चाहे। वरी ॾकी वई, मूंखे निकाह थियल कोन्हे, मूंखे पुट जो औलाद कीअं थींदो? चए अल्लाह जो हुकुम आहे। चए कीअं थींदो अल्लाह ताला जे हुकुम सां? चए गिरेबान औरत कर, कपिड़े जे गिरेबान मां तोखे फू करे नई, जंहिंखे अल्लाह ताला हिते इशारतन फरमायो आहे रूह मिन अलक़ाहा व कलिमतुहु अलक़ाहा इला मरियम व रूह मिन, अल्लाह तबारक व तआला जो कलमो आहे कुन जो, जंहिंखे मोकिलियो अल्लाह ताला पहुचायो मरियम अलैहिस्सलाम ताईं, बीबी मरियम ताईं उनखे मोकिलियईं। हाणे अलैहिस्सलातु वस्सलाम बुज़ुर्गनि ताज़ीम ख़ातिर लिखियो आहे, बाक़ी पैगंबर कोन्हे, ठीकु आहे।
इला मरियम बुजुर्गन चयो तर्जुमो कंदे अल्लाह ताला पंहिंजे उन कलमे कुन खे पहुचायो बीबी मरियम ताईं व रूह मिन ऐं अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां इहो कलमो कुन जो व रूह मिन इहा हिक क़िस्म जी फूक हुई। हाणे अल्लाह ताला मसइलो सॼो इहो वाज़े करे छॾियो अहले किताब सां मुखातब थींदे त हिनखे तव्हां ख़ुदा बि न चओ, ख़ुदा जो पुटु बि न चओ, टिनि मां टियों ख़ुदा जो जुज़ बि न बनायो, बल्कि साफ़ ॿुधाए छॾियूं तव्हांखे त ईसा मरियम जो पुटु आहे, अल्लाह ताला जो पैगंबर आहे, अल्लाह ताला जे कलमे कुन सां ख़लक़ियो वियो आहे। व रूह मिन अल्लाह तबारक व तआला तरफ़ खां फूक आहे हिकिड़ी कुन जो हुकुम आहे। फ़आमिनू बिल्लाहि व रसूलिही पोइ ईमान आणियो अल्लाह ते ऐं उन जे रसूलनि समूरनि ते। वला तक़ूलू सलासा ईअं बि न चओ त टे आहिनि। पहिरियां चई त वला तक़ूलू अलल्लाहि इल्लल हक़ सची ॻाल्हि खां सवाइ ॿी ॻाल्हि ख़ुदा ॾे मंसूब न कयो। हाणे सिधो सां चई वला तक़ूलू सलासा ईअं बि न चओ त टे आहिनि या टिनि मां टियों आहे, ईअं बि न चओ। इन त मुड़ी वञो, बंदि कयो पंहिंजा वाता, ख़ैरल लकुम भलो अथव तव्हांजे लाइ, मुड़ी वञो। ये ग़लति ॻाल्हियूं अल्लाह ताला जी तरफ़ मंसूब न कयो। इन्नमल्लाहु इलाहु वाहिद अल्लाह वहदहु ला शरीक हिकु इबादत जे लाइ ख़ुदा आहे। सुब्हानहु अन यकून लहू वलद हरू भरू न चओ त ख़ुदा जो पुटु आहे, अल्लाह पाक आहे हिन ॻाल्हि खां जो औलाद हुनखे हुजे, औलाद खां पाक आहे। लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ औलाद जी भला ज़रूरत छो पवंदी अल्लाह ताला जे ज़ात खे? औलाद जी ज़रूरत हुन माण्हूअ खे पवंदी आहे जेको पंहिंजो पाण खे अकेलो सम्झे, पोइ हुनखे सहारे जी ज़रूरत हुजे। अबा औलाद हुजे हा, पीउ चवंदो औलाद हुजे हा त पोड़प में सहारो बणिजे हा, माउ चवंदी न्याणी हुजे हा औलाद त घर में मुंहिंजी टेक थिए हा। अबा औलाद जी ज़रूरत छो पवंदी जॾहिं त हुनखे सॼी ज़मीन आसमान जी बादशाही हुनजे हथ में आहे, सॼी दुनिया जे ज़रे ज़रे जो बादशाह आहे, जीअं चाहे तीअं करे सघे थो, हुनखे औलाद जी ज़रूरत कहिड़ी हुई? लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ वकफ़ा बिल्लाहि वकीला सॼी काइनात खे अकेले सिर्फ़ पाले पियो, हुनखे सहारे जी ज़रूरत कान्हे। ज़रूरत तव्हां असांखे आहे, इंसाननि खे ज़रूरत आहे जो इंसान जे मिल्कियत खे संभालण वारो पोयां केरु हुजे। कॾहिं ईअं बि चइबो आहे दादा औलाद हुजे हा त मिल्कियत संभाले हा, हाणे इहा ईअं रहिजी वेंदी, कुता बिला खाई वेंदा। नऊज़ बिल्लाह अल्लाह तबारक व तआला जे बादशाहीअ खे केरु कुतनि बिलनि वांगुरु वठी तक़सीम त करे कोन थो सघे। तॾहिं फरमाई वकफ़ा बिल्लाहि वकीला तव्हांजे कारसाज़ ऐं संभालण जे हिसाब सां रब अकेलो ई काफ़ी आहे। छो था इहे कूड़ हणो त अल्लाह ताला जे औलाद आहे, नऊज़ बिल्लाह ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा जो पुटु आहे या सिधो सो ख़ुदा आहे या टिनि मां टियों आहे, इहे सभु नज़रिया तव्हांजा ग़लति, न चओ ईअं। अल्लाह तबारक व तआला इन आयत जे ज़रिए नसराननि सां इहे एतिरियूं वॾियूं ॻाल्हियूं करे छॾियूं। हाणे सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवाल पैदा थींदो आहे त अल्लाह तबारक व तआला हिन आयत जे अंदरि हिकिड़ो लफ़्ज़ फरमायो व कलिमतुहु ईसा अलैहिस्सलाम इहो मरियम जो पुटु आहे, अल्लाह जो रसूल आहे ऐं अल्लाह जे कलमे कुन सां पैदा थियल आहे। कुन कलमे कुन इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह इन लफ़्ज़ जी तशरीह कंदे लिखियो आहे हर बार बल्कि हर मादीअ खे बचो, रिड में बकरी जीतामड़ा बलाऊं नांग जिन सभिनी खे हर जिन्स खे हर माउ खे जेको ॿार ॼमंदो आहे न ॿार उन में हिकिड़ो नुतफ़ो हूंदो आहे जेको माउ जे छातीअ मां या पीउ जे पुठीअ मां जे नर आहे कहिड़े बि क़िस्म जो ॿियनि जानवरनि जो खणो नुतफ़ो आहे नर जो या मादीअ जो, उनखे अल्लाह तबारक व तआला मुंतक़िल कंदो आहे बच्चेदानीअ जे तरफ़, पोइ उते पंहिंजो ॿियो हुकुम लागू कंदो आहे, हुकुम कुन, पोइ उन नुतफ़े मां उहो जानवरनि खे फर इंसान खे बच्चो पैदा थींदो आहे। जे हुकुम नथो थिए केतिरा ई भेरा रेडूं मीहूं ढगियूं पयूं लॻनि कोन सायूं थींदियूं। जे हुकुम कुन वारो नथो थिए सॼी ज़िंदगी ज़ाल मुड़ुस औलाद जे लाइ कोशिशि कंदा रहनि, नथो ॾे। जॾहिं कुन जो हुकुम लागू थींदो पोइ बच्चो पैदा थींदो। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह इन वॾे तफ़सील खे मुख़्तसिर कंदे लिखियो, फरमायई त
ॿार जे पैदा अचण में हिकिड़ो हूंदो आहे नुत्फ़ो, पोइ जंहिंजो बि हुजे माईअ जो या मर्द जो नुत्फ़ो, ॿियो हूंदो आहे अलाह ताला जो हुकुम। पोइ अलाह तबारक व ताला हिते बिना नुत्फ़े जे सिर्फ़ु हुकुम सां बच्चो पैदा कयो आहे। बीबी मरियम खे बिना नुत्फ़े जे सिर्फ़ु हुकुम सां पैदा कयो आहे। हाणे सम्झ में आयो त इहे सॼी जो सॼी काइनात अल्लाह तबारक व ताला इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शैअन अन यक़ूल लहू कुन फयकुन, सॼी काइनात खे जॾहिं कुन जे हुकुम सां ख़ल्क़ कयो आहे त पोइ हे त नुत्फ़े खां सवाइ हिकिड़ो नंढड़ो ॿार हो, ख़ुदा जे तख़लीक़ कारीगरीअ में हिकिड़ो नंढड़ो मिसाल हो जंहिंखे पैदा कई। इन खां पहिरियां अञा वठो आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे त मिटीअ मां ठाहियईं, न नुत्फ़ो हो, न पीउ हो, न माउ हुई, मिटीअ मां ठाहियईं, कुझु बि कोन हो। वरी बीबी हवा खे त हेॾी वॾी जवान जमान औरत उनजे पासाटीअ मां कढियईं, उते बि आदम अलैहिस्सलाम खे बीबी हवा जो न पीउ हो न माउ हुई, पासड़ीअ मां हुनखे पैदा करे छॾियईं। मालूम थिए थो त अल्लाह तबारक व ताला जो कलमा कुन जेको आहे असुल महवर ऐं मर्कज़ इहो आहे। हुकुम थी वञे दुनिया गुलज़ार बणिजी वञे, हुकुम थी वञे त सॼी दुनिया धूड़ थी उॾामी वञे, दज़ी थी करे ख़तम थी वञे। तॾहिं फरमाईं त कुझु ए नसरानी हो, कुझु सोच कयो, ला तक़ूलू अलल्लाहि इल्लल हक़, ख़ुदा ते अजायूं फज़ूल ॻाल्हियूं हक़ी ऐं सच ॻाल्हियुनि खां सवाइ, हक़ीक़ी ॻाल्हियुनि खां सवाइ फज़ूल ॻाल्हियूं ख़ुदा ॾे मंसूब न कयो। मसीह ईसा अलैहिस्सलाम मरियम जो पुटु आहे, अल्लाह ताला जो रसूल आहे, उहा कलिमतूं ऐं ख़ुदा जे कलमे कुन सां बणियल आहे, बसि बिना नुत्फ़े जे। काफ़ी सारनि बुज़ुर्गनि इन ते तफ़सील बयान कंदे लिखियो आहे त अल्लाह तबारक व ताला पंहिंजे कुदरत ख़ुदाबंदी वारे निज़ाम सां कारीगरीअ सां औरत जे बच्चेदानीअ खे जिते ॿार जुड़ंदो आहे, नुत्फ़ो अची टिकंदो आहे, इनखे ज़मीन जो मिसाल ॾिनो आहे। क़ुरान पाक में सूरत बकरा में फ़अतू हर्सकुम अन्ना शिअतुम, पोख सां तशबीह ॾिनी आहे त पंहिंजे पोख में अचो, जीअं बि अचो, जहिड़े बि पासे खां अचो पंहिंजे पोख में। सोबत जो अंदाज़ बयान कंदे अल्लाह ताला सेखारियो, अचो पंहिंजे पोख में, जहिड़े बि तरह सां अचो, सिधा थी ऊंधा थी उबता थी सुबता थी, अचो पंहिंजे पोख में। उते पोख चयो वियो आहे, माना मालूम थिए थो त अल्लाह तबारक व ताला औरत जे रहम खे ज़मीन बनायो आहे, उन में हाणे ॿिज उछलाईंदो आहे, कॾहिं ॿिज मर्द जो नुत्फ़ो बणाईंदो आहे, कॾहिं उहो ॿिज औरत जे नुत्फ़े खे बनाईंदो आहे। ज़मीन औरत जी आहे, पोइ कॾहिं ॿिज बि औरत जो ई खणंदो आहे, कॾहिं ॿिज मर्द जो खणंदो आहे। इन ज़मीन मां फ़सुलु फुटाईंदो बचे जो, जीअं कॾहिं कॾहिं हिकिड़े मालिक जी ज़मीन बि हूंदी आहे, ॿिज बि हुनजो हूंदो आहे, हारी रुगो हिसे ते अधु हिसे ते हार पे ते ॿिज वञी छटींदो आहे। बिल्कुलु ईअं ई ज़मीन बि औरत जी आहे, ॿिज बि औरत जो आहे। मर्द अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ खां हिकिड़ो हारी आहे, पोइ पंहिंजो ॿिज अल्लाह ताला हुन मर्द जो जेकॾहिं औरत जे ज़मीन ते कारगर बनाए त हुनजी मर्ज़ी, जेकॾहिं मर्द जे ॿिज खे नाकारा करे औरत जे ज़मीन ते औरत जे ॿिज खे ई पैदा करे रुगो नियाणियूं ॾेसि त हुनजी मर्ज़ी। हाणे अल्लाह तबारक व ताला हिते कारीगरीअ खे थोरे कुदरत जे निज़ाम सां पंहिंजी वाहिदुल क़हार अला कुल शैइन क़दीर वारी सिफ़त ॾेखारी त मर्द टच त हूंदो आहे न औरत सां, पोइ उनजे लुत्फ़े खे ज़ाया करे औरत जे लुत्फ़े खे क़ीमती बनाईंदा आहियूं, रुगो नियाणियूं ॾींदा आहियूं। पर हाणे असां इहो मर्द टच ई कोन था कयूं। चलो बिना मर्द जे टच थियण जे निकाह करण जे ॿार पैदा था कयूं। ऐं उहो ज़मानो यूनानियुनि जे तिब जो एॾो तेज़ चलतू चालू हो जो हर शइ खे कंहिं न कंहिं इलाज खे मुआलजे में हल करे वठंदा, कान का सुती फकी तयारु करे वठंदा। उन वक़्त जे यूनानी माण्हुनि जे ज़हन खे अल्लाह तबारक व ताला हवा में उॾाए छॾियो, जो उन्हनि जो अकुल कम ई न करे सघियो त बिना मुड़ुस जे बिना मर्द जे टच थियण जे इहो ॿार पैदा थी नथो सघे। अल्लाह ताला फरमायो उहे मां करे थो ॾेखारियां। हाणे हिते
अल्लाह तबारक व तआला पंहिंजी कारीगरी ॾेखारी जंहिं दुनिया जो अकुल हैरान हो उन ज़माने जे माण्हुनि जो, जंहिंजे करे इहे तबका तबका बणिया, फ़िरका फ़िरका बणिया। सम्झ में न आई ॻाल्हि। कमाल इहो आहे त अल्लाह ताला जीअं चए उन मञिजे, अकुल मञे या न मञे। युमिनून बिल ग़ैब इनखे चइबो आहे ईमान। ईमान इनखे चइबो आहे जीअं हुकुम आहे ईअं मञियो, अकुल तव्हांजो मञे या न मञे। भले न मञे, अल्लाह ताला चए थो, पैगम्बर चवे थो मञियो। उन दौर जे माण्हुनि अकुल खे वरितो, पैगम्बर जे ॻाल्हि खे न वरितो। चलो हाणे उन दौर जा माण्हुनि बि वकलिमतुहु जे लफ़्ज़ मां मुराद वरिती त इहो अल्लाह ताला जो कलमो माना जुज़ आहे। कलमो जुज़ आहे, बेतबार मंतिक, बेतबार कलाम जे फसाहत जे कलमो जुज़ आहे, अल्लाह ताला जो जुज़ आहे बस। हाणे अल्लामा आलूसी रहमतुल्लाह अलैह ख़लीफ़े हारून रशीद रहमतुल्लाह अलैह जे ज़माने जो मिसाल बयानु कयो आहे त ख़लीफ़े हारून रशीद जे दरबार में हिकिड़ो नसरानी तबीब हो, वॾो माहिर हो, इलाज मुआले जो कंदड़ हो। पोइ अली बिन हसन वाक़दी रहमतुल्लाह अलैह वॾो अहले इल्म माण्हू हो। उन खां उन तबीब नसरानीअ पुछो त तव्हांजे किताब में भला अहिड़ी का ॻाल्हि आहे, माना क़ुर पाक में वकलिमतुहु जो लफ़्ज़ जंहिंमां साबित थो थिए त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो जुज़ आहे, माना पुटु आहे। त हुन चयोसि त बि वकलिमतुहु अलक़ाहा इला मरियम व रूहुम मिन्हु। रूहुम मिन्हु माना अल्लाह ताला जो जुज़ थो सम्झी। चङो, वकलिमतुहु जी माना बि जुज़ थो सम्झी। हिन वरी चयोसि त क़ुर पाक में ॿियो बि हिकिड़ो लफ़्ज़ आहे, वसख़र लकुम मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्दि जमीअन मिन्हु। रूह मिन्हु मां मुराद तूं अल्लाह ताला जो जुज़ थो वठी त पोइ अल्लाह ताला फरमायो आहे ज़मीन आसमान जो कुझु बि आहिनि इहे सभु जो सभु अल्लाह ताला मां आहिनि। जमीअ मिन, पोइ इहे बि सभु ज़मीन आसमान बि अल्लाह ताला जो जुज़। जे ईअं मिन मां मुराद तूं जुज़ वठंदे त हिते बि मिन जो लफ़्ज़ आहे, इन मां मुराद इहा ई वठ त इहे सभु अल्लाह ताला जो जुज़ आहिनि, इहे बि अल्लाह ताला जा पुट आहिनि। भला हुनजो अकुल हैरानी में अची वियो, वात पटिजी वियुसि। चयो वाकई यार लफ़्ज़ त खोड़ अहिड़ा सारा आहिनि पर उन्हनि मां जुज़ मुराद कोन वठिबो आहे। ॻाल्हि हुन महिल ज़हन में अची वियसि, लाजवाब जो थियो, कलमो पढ़ी मुस्लमान थियो। वाकई इहे शयूं अल्लाह ताला जे जिन्स मां ईंदा आहिनि। अकुल सां हिकिड़ी ॻाल्हि साबित थींदी आहे कॾहिं कॾहिं, बाबा हीअ आंगुर आहे कटिजी हिते किरी पई, अबा हे इंसानु आहे। ॿियो चवंदुसि अबा इंसानु हिनखे कीअं थो चई यार, चई इंसानु हिन जे करे थो चवां त इंसान जे जिस्म जो हिसो आहे, इन जे जिन्स मां आहे, इन जे जिन्स मां आहे, जिस्म जो हिसो आहे। हाणे यहूद नसरान खां पुछियोसीं तव्हांजो चओ था त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो पुटु आहे, हुनजो जुज़ आहे, अल्लाह ताला जी जिन्स त पहिरियां साबित कयो आहे छा मां ठहियल छा आहे। इन खां पासे ते अॻिते कंहिंजे अकुल खे एतिरी ताक़त ई कान्हे जो वञी सघे, वेंदो त कुफर मले वेंदो। अल्लाह तबारक व तआला जी हक़ीक़त ऐं माहियत जी कंहिंखे ख़बर ई कान्हे। जॾहिं ख़ुदा जी हक़ीक़त माहियत कोई सुञाणे पोइ त कम से कम पोइ त चवे थो हुनजे जिस्म जो हिसो आहे, इंसान जो हिसो आहे, वहा लुत्फ़ो आहे। अल्लाह तबारक व तआला जी समूरनि शयुनि खां पाक आहे, हुनखे कंहिं हक़ीक़ी तौर ते सुञातो ई कोन्हे। एतिरो सुञाणो त अकमल हाकिमीन रब आहे, हुनजे ज़ात, हुनजे हक़ीक़त माहियत खे त कंहिं कोन सुञातो आहे, न कंहिंजे अकुल खे एतिरी ताक़त आहे। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो त सुब्हानहु अन यकून लहू वलद लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्द। औलाद बोलाद इन समूरनि शयुनि खां पाक आहे, ज़मीन आसमान जे ज़रे ज़रे ते हुनजी बादशाही आहे, हुनखे कहिड़ी ज़रूरत आहे भला औलाद जी। वक़फ़ा बिल्लाहि वकीला, तव्हां सभिनी खे संभालण जे लाइ अकेले सॼी काफ़ी आहे, हुनखे ॿिए सहारे जी ज़रूरत कान्हे। सहारो औलाद तव्हांखे खपे, अल्लाह ताला खे ज़रूरत कान्हे, पाक आहे शयुनि खां। अल्लाह ताला तव्हां असांखे बि क़ुर पाक जे इन ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ पंहिंजे अक़ीदे ऐं ईमान खे मज़बूत रखण जी हिमत ऐं तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर